इते मांखे ॿुधाई त वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो अमरीकी रियासत न्यूयॉर्क में गडियल क़ौमुनि जे हेडक्वार्टर्स जो दौरो कयो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी गडियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस सां मुलाक़ात कई। हेडक्वार्टर्स पहुचण ते गडियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस मोहसिन नक़वी जी आजियां कई। मुलाक़ात में गडियल दिलचस्पी वारनि मामलनि, अमन मिशन्स, दहशतगर्दी ख़िलाफ़ गडियल कदमनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मुलाक़ात में गडियल क़ौमुनि जे अमन मिशन्स लाइ पाकिस्तानी सिक्योरिटी एहलकारनि जो अंग वधाइण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी अमरीकी रियासत न्यूयॉर्क में गडियल क़ौमुनि जे हेडक्वार्टर्स जो दौरो कयो आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी गडियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस सां मुलाक़ात कई। हेडक्वार्टर्स पहुचण ते गडियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस मोहसिन नक़वी जी आजियां कई। मुलाक़ात में गडियल दिलचस्पी वारनि मामलनि, अमन मिशन्स, दहशतगर्दी ख़िलाफ़ गडियल कदमनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मुलाक़ात में गडियल क़ौमुनि जे अमन मिशन्स लाइ पाकिस्तानी सिक्योरिटी एहलकारनि जो अंग वधाइण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे।